मच्छिन जेका हूंदी हुई ॾाढी मौज ऐं सारे छा समूर लिखां छा लिखी ऐं छा लिखां छा लिखी ऐं छा लिखां हाणे ज़ुल्म ज़रो ना सहणो हाणे ज़ुल्म ज़रो ना सहणो हाणे माठ करे न विहणो ज़ालिमन खे जवाब ॾियणो गुलाम बम हुजनि या गोलियूं हुजनि डांधल आज़ादीअ जूं ॿोलियूं हुजनि हाणे ज़ुल्म ज़रो ना सहणो हाणे माठ करे न विहणो ज़ालिमन खे जवाब ॾियणो गुलाम बम हुजनि या गोलियूं हुजनि डांधल आज़ादीअ जूं ॿोलियूं हुजनि नारो जीए सिंध ज़िंदाबाद हुजे हिते हर सिंधी आबाद हुजे हे मिसकीननि जा मददगार लिखां छा लिखी ऐं छा लिखां छा लिखी ऐं छा लिखां सुहिणी पंहिंजी सिंध लिखां जा जड़ियम तंहिंसां जिंद लिखां जा साम्हूं ॾियनि जा सूर लिखां जा माहेगीर मजबूर लिखां जा ॿेड़िया थन जा ॿार लिखां जा बुख काटिन बीमार लिखां जा रूअनि ज़ारो ज़ार लिखां छा लिखी ऐं छा लिखां जॾहिं मूंखे थोरो टाइम मिलियो त अञा 2 लफ़्ज़ चवंदुसि बसि हो ज़ोर रखनि था ॼाड़ीअ ते मूं काल्ह बि रूपा माड़ीअ ते हो ज़ोर रखनि था ॼाड़ीअ ते मूं काल्ह बि रूपा माड़ीअ ते हो हथ रखियो हिन ॾाड़ीअ ते ताऊं सिंध न ॾींदुसि सौदे में ताऊं सिंध न ॾींदुसि सौदे में जिते जान हूंदी हिन दोदे में मूंखे शक आहे हर शोदे में मूंखे धरतीअ ख़ातिर वेढ़ वणी ऐं आयो आहियां साज़ खणी को अंदर जो आवाज़ खणी हो कुर्सियुनि ते जेके वेठा आहिनि हो कुर्सियुनि ते जेके वेठा आहिनि मुंहिंजी सघंदा ॻाल्हि सुणी हो धारियुनि जा दलाल आहिनि हो धारियुनि जा दलाल आहिनि हो विकबा सारी साल आहिनि हे ॼण के पीढ़ीअ जो माल आहिनि हो धारियुनि जा दलाल आहिनि हो विकबा सारी साल आहिनि हो ॼण के पीढ़ीअ जो माल आहिनि ऐं वापारी बि कोन आहियां ऐं वापारी बि कोन आहियां ऐं ॾाकारी बि कोन आहियां ऐं हाफ़िज़ आहियां धरती धणी मूंखे धरतीअ ख़ातिर वेढ़ वणी ऐं आयो आहियां साज़ खणी पोइ अंदर जो आवाज़ खणी महिरबानी शाबाश शाबाश वाह पुट वाह सिंध जो नारो हणंदासी सिंध जो नारो हणंदासी धारनि खे न सहंदासी धारनि खे न सहंदासी हनी मिलण जे सिज साजा भार कोन थींदा कॾहिं सागादार सिंधी टोपी पाईंदासी सिंधी टोपी शाह लतीफ़ जे मज़ार ते अचे ऐं उते हू जेको सो पंहिंजे वतन सां आशिकी जी ॻाल्हि करे ऐं दिलि में जेकॾहिं हुनजी ॿियाई हुजे त हुनजे अखरनि खे ज़बान साथी यार माण्हू जेके दिलि में शक हुजे न जंहिं माण्हू में तव्हांखे शक हुजे हुनजे क़ौमी जज़्बे में शक हुजे वतन जे लाइ वतन सां मोहबत जो जेकॾहिं हुननि माण्हुनि में शक हुजे हिते अचे जवान खन कसम अतमते खन वतन सां निभाए ॿ अखर ॻाल्हाईंदो वो ॿ अखर गवाह थी वेंदा त इहे ॿ अखर सची में कम कयो इन करियो त असां पर सिंध जी ॻाल्हि
उनजी सकाफ़त जी ॻाल्हि, उनजी तहज़ीब जी ॻाल्हि, उनजी तारीख़ जी ॻाल्हि, उन सां थियल ज़ियादतियुनि जी ॻाल्हि, उन सां थियल जबर जी ॻाल्हि, उन सां थियल समय दर्दनाक बेवाक़िफ़ियुनि जी ॻाल्हि, उन सां समय दिलि ॾारींदड़ ज़िलतनि जी ॻाल्हि जे सभु दास्तान असां हिते पिया दोहरायूं ऐं थियल बि गुरबो हो ऐं असांखे सच में ईमानदारी जी ॻाल्हि आहे। ईअं आहे कॾहिं कॾहिं ईअं बि ज़रूरु थिए थो, कॾहिं कॾहिं ईअं बि ज़रूरु थो थिए त का ॻाल्हि कंहिं ॻाल्हि में उन माण्हू जी एतिरी सचाई हूंदी आहे, कंहिं ग़म जे इज़हार में उन माण्हू जी एतिरी दिलि शामिल हूंदी आहे, कंहिं वफ़ा जी ॻाल्हि करण में उन माण्हू जी ॻाल्हि में एतिरी सचाई हूंदी आहे जो माण्हू उहो ऋण में जेकॾहिं ॻाल्हि करे त उहो ऋण बि तक़दुस जी सरज़मीन थी पवंदो आहे। जेकॾहिं को माण्हू कुर्बानी ऐं पंहिंजे वतन सां निभा जो कसम जेकॾहिं उहो माण्हू के थर में खणे थो त उहो थर जो बर ऐं उनजी जेको सो वारी जी वाट जेको आहे उहा जेको आहे सो ज़िंदगी जी हिकिड़ी आलमगीर शारा में थी पवंदी आहे ऐं उहा मुक़दस शइ थी पवंदी आहे। ईअं माना जिते चङियूं ॻाल्हियूं कबियूं उहे पट बि मुक़दस थी वेंदा आहिनि ऐं के पट अहिड़ा मुक़दस हूंदा आहिनि जिते माण्हू ॿी ॻाल्हि कंदो आहे त उहा ॻाल्हि वधीक 100 दफ़ा मज़बूत थींदी आहे। धारियुनि जी अलगार ऐं धारियुनि जी असां सां ज़्यादती, धारियुनि जी जलगार ऐं धारियुनि जी असां सां ज़्यादती जो दास्तान एॾो वॾो लिखियल ऐं छिपियल कोन्हे, छाकाणि त असांजी शाह साहिब चयो आहे न सुख जीता सूर समाईता सुख माण्हू नसीब ते असांखे थियो ई मिलियो ई, असांखे मिलियो ई इहो। अॼु जेकॾहिं वेही तव्हां जेकॾहिं हिसाब किताब रखंदा त सिंध हमेशा तारीख़ में सदन खां वठी धारियुनि जे जबर जी शिकार रही आहे। सिंध जा शहर, सिंध जूं बाज़ारियूं, सिंध जूं बनियूं, सिंध जा दरिया, सिंध जूं वाटूं, सिंध जो आसमान ऐं सिंध जे आसमान जा हू सभु तारा ऐं ज़मीन जा सभु सरा इन ज़ुल्म जबर जा गवाह जेकॾहिं पुछंदो ऐं जेकॾहिं उनजी ज़बान सम्झंदो, जेकॾहिं उनजी ॿोली सम्झंदो त उनजी गवाही ॾींदा त असां ई जेको सदाईं धारियूं ज़ुल्म ऐं दरगत जा शिकार इन करे असां हर दौर ऐं हर ज़माने में इहा ॻाल्हि कई आहे त धारियुनि असांखे कॾहिं भुरियाई धारिया मिटनि हुई या न थिया मथी ॾेर मन में खिलियो ठिकारे सुबुह उथी सारा उथण उतार में उनजे मन में हुई ॿधी असांजी खिली खिकारण छा थींदो, तुंहिंजे भाकर विझण सां छा थींदो। जेको माण्हू पंहिंजे रूह में तुंहिंजे लाइ खंजर खणे बीठो आहे उनखे सणे चुमियो, सवे भाकर विझो, उनखे गुलनि में तोरियो, सितारनि में तोरियो, रोशनी में तोरियो, भाकर विझो, चुमूं ॾियो ऐं उनजे ज़ुल्फ़ खे सजदो करियो। उन माण्हू जे रूह मां ज़हर ख़तमु न थींदो, उहो दिलि में बहाल थिए खंजर, हथ में खंजर जेको हूंदो किरी सघे थो, हथ में खंजर जेको हूंदो किरी पवंदो, हथ प्याले में ज़हर जेको आहे उनखां तूं बची सघे थो, हथ में जेको जंहिं माण्हू जो खंजर आहे उनखां तूं बची सघी थो, हथ में जंहिं माण्हू बंदूक आहे उनखां तूं बची सघे थो, पर जंहिं माण्हू जो दिलि, जंहिंजे मन में मदी आहे, जंहिंजे रूह में, जंहिंजे दिमाग़ में, जंहिंजे शऊर में, जंहिंजे सॼी ज़लालत जे तसव्वुर में तुंहिंजे ख़िलाफ़ बंदूक आहे, उन रूह ज़मीन जो को माण्हू पंहिंजे मुहाबे सां ऐं पंहिंजी इंसानियत सां, भाईपी सां, ॻाल्हियुनि सां, प्यार सां, भाकरनि सां उहा बंदूक करे खणी भाकरनि सां, प्यार सां ऐं ॻाल्हियुनि में उहे बंदूक पट ते रखी सघजनि था जेके माण्हू जे हथनि में, उहे खंजर त ज़मीन ते रखी सघजनि था जेके माण्हू जे हथनि में, उहे प्याला त पुरे रखी सघजनि था जेके माण्हू जे हथनि में, पर जेके माण्हू जे दिलि में ऐं पंहिंजे रूह में ऐं अंदर में ऐं माण्हू जे खून में ज़हर जा प्याला आहिनि उहे ॻाल्हियुनि सां ख़तमु कोन थींदा। हिन सरज़मीन ते जेके ग़ैर माण्हू रहनि था, असां हज़ार बार उन सां ॻाल्हियूं कयूं, असां हज़ार बार उन सां मोहबतूं कयूं, असां उनजे बचनि खे पंहिंजो बचो सम्झो आहे, असां उनजे नियाणियुनि ते गंदियूं विधियूं, पोइ उनखे हया न थियो आहे, उन सॼे शहर जे असांजे ॿारनि खे जोड़ाए मारियो आहे। असीं कॾहिं बि उन्हनि माण्हुनि जी भाईटी में असांखे कंहिं बि असीं ऐलान था करियूं दोदेश सुमिरे जी मज़ार, दोदेश सुमिरे जी मज़ार, उनजी तुरबत, उनजी मिट्टी,
ऐं उनजो सारो पट हवा बनाए असीं इहा ॻाल्हि था करियूं त असांखे सिंध में ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हुनि ते एतबार न आहे। इहा ॻाल्हि का ओचिती असांखे कंहिं कोन पढ़ाई आहे, या का GMC ओचिती असांखे कोन पढ़ाई आहे, या का पली जी असांखे ओचिती कोन पढ़ाई आहे। क़ौमी शऊर ऐं क़ौमूं बंचण ऐं क़ौम थी विढ़ण जी जेकी सूरत हाल आहे उहा को ओचितो कंहिं माण्हू जे फरमाइश ते कोन थींदी आहे, उहा को ओचितो कंहिं माण्हू जे सॾ ते कोन थींदी आहे। तव्हां असां सां विढ़ी तव्हां असांजे शहर ॿारे, माण्हू मारे, रोज़गार खसे, दरिया खासे, पनियूं खसे, असांखे क़ौम बणजण लाइ वठी वञूं पिया। असीं क़ौम बणिया आहियूं अव्हांजे ज़ख़्मनि खां। न त को माण्हू किथे वेठो तव्हांखे ख़बर आहे जॾहिं के कबीले सां झेड़ो थींदो ॿियो कबीलो मुंज़म थी वेंदो। जंहिं माण्हू सां को झेड़ो कोन्हे, जंहिं माण्हू सां को माण्हू ज्यादती कोन थो करे, जंहिं माण्हू खे को माण्हू तंग कोन थो करे, उहो कॾहिं कबीलो मुंज़म न थींदो। शहर आहे ॿार कहिड़ी ज़रूरत आहे हर कोई माण्हू खे, पर जेको मिसकीन आहे, जेको सठिजे थो, जो मार जेको नथो। अॼु असीं मुंज़म आहियूं, असीं हिकिड़ी ॻाल्हि था करियूं, अवां धरती असांखां खसे वञो तॾहिं बि असीं पंहिंजी धरती जी दावा तां हथ न खणंदासीं। अवां सारो असांखां सिंधू खसे वञो पर असीं सारे सिंधू त छा बि हुनजी हिकिड़ी लहर जा मालिक आहियूं, वारस आहियूं ऐं हिन जी दावा तां असीं कॾहिं बि हथ न खणंदा। सिंध जी मालिकियत तां हथ न खणंदी। असीं अॼु बि चऊं था सिंध असांजी आहे, असीं अॼु बि चऊं था सिंधू दरिया असांजो आहे, असीं अॼु बि चऊं था त सिंध में ॿेरा माण्हुनि खे रहण जो को हक़ न आहे, जे रहे त माण्हू थी रहे। बचड़े लाल नहीं रोजगार पिया करियूं, 10,000 माण्हू बेगुनाह असांजा शहर में मरे। बचड़े वाले शर्म लॻणु घुरिजे। तव्हां बचड़े नालो ख़बर, तव्हां चओ था असीं बचड़े वाले, तव्हां चओ था त असीं पाण कलमे भाउ आहियूं। तव्हां कलमे जी ॻाल्हि था करियो, तव्हां मज़हब जी ॻाल्हि था करियो, तव्हां दीन जी ॻाल्हि था करियो, तव्हां ख़ुदा क़ुर जी ॻाल्हि था करियो ऐं साॻी तव्हां मासूम बचनि खे क़तल था करियो। असांजी पनियुनि में अखियूं था विझो, असांजे दरियाउनि में अखियूं था विझो, असांजे शहरनि में। उहा कल्ह बि वरी कचहरी कई अथनि वारे यार मोहम्मद यूसुफ वारा। ॿियो ख़बर चओ हाणे असीं रहूं सिंध में था पर असांखे हिसाब किताब ऐं दर्जा त असांजो रहंदो मर्कज़ हुसैन जे घर आहियूं पर वास्तो असांजो यज़ीद साहब ऐं हुसैन जे घर वास्तो असांजो जदीद साहब। दोदे जे घर में रहूं था, माइटी असांजी जेकी आहे सो थींदी अलाउद्दीन खिलजी वेठा आहियूं फ़लस्तीन में, पर असांजी यारी जेको आहे सो आहे इसराइल। शर्म का हया जी ॻाल्हियूं कहिड़ियूं वेठा करियूं। जॾहिं रहूं कराची में था, आहियूं सिंध में रहूं था, 5 शहर आहिनि पर असांजी विची मर्कज़ सां रहंदी। माना उन में इहो ॾिनो आहे त मर्कज़ में आइनी तरमीम करे, मर्कज़ में आइनी तरमीम करे असीं पंहिंजे शहरनि में जेके शहर सभु सिंध जा शहर चवंदा न बल्दियाती इदारनि जी ॻाल्हि पिया कनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल जी ॻाल्हि पिया कनि, माना सभु शहर उन्हनि समूरनि शहरनि खे ॾियणु वठणु, उन्हनि जे लाइ कानून साज़ी करणु, उन्हनि खे पैसो ॾियणु, उन्हनि खे जेके सभु शयूं ॾियण जो इख़्तियार हुननि खे हुते मर्कज़दारनि खे। माना पोइ जिते असीं आहियूं उते मींहुं वसे, जिते न आहियूं उते जेको आहे भरे नुकार। जेकॾहिं असांखे कराची में मिले इख़्तियार पोइ हिते सभु टपड़ हिते लाहियो, बाक़ी सिंध जा सभई ज़िला जेके आहिनि उनखे कुझु न ॾियो ऐं हुनखे घर कयो। इहे सभु शयूं सम्झूं पिया, साज़िशूं लॻियूं पियूं आहिनि सभु पंहिंजा पेर कुड़ण जे लाइ। नवां कानून थियनि पिया, नयूं सिलसिला बि थियनि पिया, नवां दीन ऐं फ़िरका बि थियनि था। बाबा हीउ फलाणे मुआबे पाण सां मदद ख़ान बि हितां आहियूं, पोइ अहमद शाह अब्दाली जेको हो उहो त हितां आहियो न, पोइ शाह शुजा पाण वारो यार इहो बि हितां आहियो न, इहे बि इन्हनि कंध में आया न, इहे मुला उमर कंध में आया न, इहे हिते जा हुआ। ॻाल्हि इहा आहे त धारियुनि सां गॾु उन्हनि फ़ैसिलो कयो असांजे घर जो। हे आया हिते हिन सां फ़ैसिलो जनरल सां फ़ैसिलो कयो सिंध में रहण जो।
सिंध में रहण जो हुननि जे सिंध में रहण जो फ़ैसिलो जनरल जा करे अञा ताईं कंदड़ आहिनि वरी केॾी महिल उहो फ़ैसिलो वरी मुशरफ फ़ैसिलो कयो त बहरहाल वॾियूं मुबारकूं असांजे सिंध जे समूरनि अख़बारनि कावश पंहिंजो सिंध एक्सप्रेस ऐं असांजी पंहिंजी अख़बार इबरत अवामी आवाज़ इहे जेके बि अख़बारूं आहिनि ऐं उन सां गॾु जेके चैनल केटिन आहे टाइम आहे सिंध टीवी आहे धरती आहे ऐं इन्हनि समूरनि शयुनि लख महिरबानी जो हुननि हमेशह हर साल सिंध अॼु बि पंहिंजी आहे सिंध सुभाणे पंहिंजी जेसि ताईं पाण सिंध जी दावा था जेसि ताईं को माण्हू पंहिंजी आशिकी जी दावा थो करे तेसि ताईं महबूब सतन कोटनि में हुजे त हुनजो असीं जेसीं सिंध जी दावा ख़तमु न कंदासीं जेसि ताईं हिन जे आख़िरी ॻोठ खां बि इहा दावा बुलंद थींदी त सिंध असांजी आहे धारिया न मंज़ूर तेसि सिंध असांजी लफ़्ज़नि सां असांखे नवाज़ियो कड़ो मंझि कड़ी जीअं लार लिपेटियो मुंहिंजो जीव जुड़े सुबरिया सोगो कयो हाणे आऊं जीअं शख्सियत ते दावत किताब ॾींदुसि उहो कंहिं तारीफ़ जो मुताज न उन्हनि जो इल्मी अदबी ऐं समाजी कमु एतिरो त वॾो आहे जो हू पाण तारुफ़ आहिनि उन्हनि जा कम तारुफ़ आहिनि हाणे आऊं तव्हांजी तारीफ़ जी गूंज में दावत किताब ॾींदुसि भा अमीर मंदरो खे त हू स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे लफ़्ज़नि जी ख़ुशबू असां सां बि वंडी तव्हांजी ताड़ी जी गूंज में भा अमीर मंदरो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वतन में बेवतन माशूक आशिक जो मिलण कहिड़ो वतन में बेवतन माशूक आशिक जो मिलण कहिड़ो ज़मानो ज़ोर ते तड़ता तमाचिन खे तड़े थो पियो जीअं उस्ताद करीम कच्छी वारा फ़नकार लॾो जेको आहे उन जा वरी हिकिड़ा पंहिंजा मौसीक़ी जा पंहिंजा आदाब हूंदा आहिनि कि असांजे स्टेज जी दुनिया जे माण्हू वटि असां सिखियासीं जंहिं वटि पढ़ियासीं साईं अब्दुल्ला मल्ला जो मुंहिंजो उस्ताद आहे उहो तव्हां सां मुखातिब थी वियो आहे ऐं उन खां पोइ मूंखे दोस्तनि ॻाल्हाइण जे लाइ घुरायो आहे त मूंखे नथो लॻे त हाणे आऊं मतिलबु त उन ॻाल्हि खे किथां शुरू कयां जितां मुंहिंजो उस्ताद ॻाल्हाए वियो आहे तुंहिंजे मिटीअ मंझि मिलांजे आऊं अमरता भायां काल मलीरा महक उथी जा नगर नगर फैलायां सिंध जी जेको हिकिड़ी सिंध उहा ई आहे जेकी साईं अब्दुल्ला इहा सूरत हाल पेश कई पाण सभिनी खे ख़बर आहे त दुरिया ऐं धारिया मिट मुई जा न थिया मदी डेरनि मन में ऐं खिलियो खिकारिया पर आकाश वारी ॻाल्हि त तिरखे कंदे कीअं जे पंहिंजनि हुया पुट में हिकिड़ी सिंध ज़ख़्मी सिंध उहा ई आहे जंहिंखे असांजे शहरनि में असांजे नियाणियुनि खे असांजे ख़ानदाननि खे असांजे नौजवाननि खे खून जा दरिया वहाया हुया जॾहिं पलीजो साहिबु दीवारनि ते पियो लिखंदो हुयो त सिंध कंहिंजी सिंधियुनि जी त हीअ वॾेरा हीअ पीर हीअ मीर हीअ उनजा टिण औलाद हीअ सभु चवंदा हुआ त पलीजो त चरियो थियो आहे सिंध त सिंधियुनि जी आहे दीवारनि ते छो थो लिखे पोइ जॾहिं 88 में जॾहिं उन्हनि खे टोपी वर में हणी गुलशन हदीद खां ऐं टूल प्लाज़ा खां कराची में अंदरि दाख़िल थियणो पियो त पोइ उनखे महसूसु थियो त रसूल पलीजो जेका ॻाल्हि कंदो हो हीअ सिंध कंहिंजी सिंधीअ जी या धरती जे मालिकी जी जेका पलीजो ॻाल्हि थो करे त हीअ सियासतदान जिन वटि भले त ज़मीन जो ज़रो न आहे पर उन वटि ज़मीर जो ज़रो छा पर उन ज़मीर जूं जागीरूं आहिनि तॾहिं उहे माण्हुनि खे क़ौम खे वक़्त खां पहिरीं ॿुधाईंदा आहिनि लतीफ़ छा हो जेकॾहिं उन दौर में सियासत मुरवज हुजे हा जेकॾहिं उन दौर में मुसवरी या ॿियो को टूल हुजे हा त मुंहिंजे ख़्याल में त लतीफ़ शाइरी न करे आहे लतीफ़ शाइरी त रुगो इन करे कई जो उन शाइरी जे वसीले उन माण्हुनि खे हिकिड़ो न्यापो ॾिनो माण्हुनि जी हिकिड़ी किरदार साज़ी कई कांगा करी बंसी तूं दावा रखी मदड़ कांगा करी बंसी तूं दावा रखी मदड़ जिनी सेखारी वड़ ॾंद बि ॾेखारी तिन खे जॾहिं सिंध जे अंदरि माण्हुनि मंझा किरदार जी कोट थी वञे जॾहिं सिंध जे अंदरि माण्हुनि में गॾे गाबे जी
तमीज़ ख़त्म थी वञे जॾहिं माण्हुनि खे एॾो मजबूर महकूम ऐं मुआशी तौर ते एॾो मजबूर कयो थो वञे जो माण्हू हिकिड़े ख़ौफ़ जो शिकार हुजनि माण्हुनि ते हिकिड़ो जबर हुजे त हू कंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाए न सघनि माण्हुनि ते हिकिड़ो जबर हुजे हिकिड़े पासे अफ़गानी हिकिड़े पासे महाजिर हिकिड़े पासे पंजाब साम्राज्य सिंध जे समूरनि हक़नि खे गज़ब कंदड़ हुजे ऐं ॿिए पासे इहे असांजा जेके पंहिंजा उन्हनि जूं जेके ज़्यादतियूं आहिनि छा शर्म जी ॻाल्हि न आहे छा इहे शर्म जी ॻाल्हि न आहे त असांजो पंज पीढ़ियूं असां नची टिपी जिन माण्हुनि खे वोट ॾियूं ऐं असीं वरी बकरियूं सोना ज़ेवर विकिणी उनखे ॾियूं पैसा त असांजे पुट जे लाइ नौकिरी वठी ॾे अवां जी ॻाल्हि अवां सां कजे त कीअं कजे ही सिंध जे अंदरि हिन वक़्तु बि सलाम आहे अली काज़ी खे ते इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेड़िया दिसंबर जे महीने खे हुन जे सकाफ़त जो नालो ॾिनो ऐं उन खां पोइ ॿिया जेके बि सिंधी मीडिया ऐं सिंधी चैनल आहिनि उहे सभु गॾु थिया उन खां पोइ हाणे आसे आसे ही सिंधी चवंदा हुआ त सिंधियुनि वटि का गॾियल एजेंडा या गॾियल पॉइंट कोन्हे त हाणे सिंधी हिकिड़ी गॾियल एजेंडा ते हिकिड़ी गॾियल पॉइंट ते मुतफ़िक़ आहिनि हिन वक़्तु सॼी सिंध में हिन ॾींहं खे ही जेको दिसंबर जो महीनो आहे उनखे सिंधी सकाफ़त जे ॾींहं सां गॾोगॾु उन्हनि हिकिड़ो माण्हुनि सियासी रुख ॾिनो आहे ऐं सियासत ई मसइलनि जो हल आहे हाणे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके प्रोग्राम थिए था उनमें धरती जी ॻाल्हि थिए थी उनमें वतन जी ॻाल्हि थिए थी उनमें क़ौम जी ॻाल्हि थिए थी 2 तारीख़ ते सतुफ़े साहब तव्हां अवेयर हूंदो तव्हांजा स्टूडेंट उहे जेके महिनत करे पढ़िया उहे ग़रीबनि जा ॿार जिन ॾींहुं राति नूर निचो जेके पढ़िया उन्हनि जॾहिं हिकिड़ो दफ़ो MDK टेस्ट ॾियणु विया त जिना जो जेको MDK ऐं जिना ऐं हेल्थ डिपार्टमेंट सिंध जी जेका ब्यूरोक्रेसी जेको कामोरो ऐं पाण उते नौकिरी थो करे सेक्रेटरीट में मूंखे ख़बर आहे त असांजो जेको कामोरो आहे जॾहिं कुर्सी तां रिटायर थींदो आहे त हुनखे सिंध यादि ईंदी आहे पोड़ो थींदो आहे त अला यादि ईंदो आहे जॾहिं कुर्सी ते हूंदो आहे त सिंधी कामोरे जहिड़ो थोरा ई माण्हू ममता शाह जहिड़ा या दादरे ज़ोराणी जहिड़ा धरती जी ॻाल्हि कंदा आहिनि बाक़ी अक्सर जेका आहे उहा ईअं ई आहे ऐं जॾहिं उहे रिटायर थींदा आहिनि उन खां पोइ वरी उनखे वतन यादि ईंदो आहे हिकिड़ो साईं अब्दुल्ला जो दोस्त आहे उनखे हाणे ताज़ो रिटायर थियो आहे ऐं उहो ॾिसियो त वरी सिंध जो राग ॻाल्हाइणु शुरू कंदो पर उहो जॾहिं कुर्सी ते हुयो या ओड़ा ॿिया त उहे सभ खां पहिरीं निशानूं सिंध जो जेको शागिर्द आहे उनखे था बनाइनि कराची जे अंदरि असां कराची में रहूं था कराची अंदरि जॾहिं रमज़ान मंदरो डॉक्टर यूसुफ अकबर शाह जहिड़ा नौजवान हिते छो त हिन जी सियासी तरबियत आहे न असां वटि हिकिड़ो वॾो ज़ुल्म कयो वियो जो स्टूडेंट पॉलिटिक्स खे मुख़्तलिफ़ साज़िशुनि सां पहिरीं सवालिया निशान बनायो वियो ऐं उन खां पोइ उनखे बंदि कयो वियो त यूनिवर्सिटी जे अंदरि शागिर्दनि जी सियासी तरबियत अची थिए ऐं उन्हनि जे करे जेके कामोरा आहिनि जेके भारतू आहिनि जेके माफ़िया आहे उन्हनि खे इहो मौक़ो मिली वियो आहे त किथे भई तव्हां नौकिरियूं विकिणो किथे भई तव्हां मार्कूं विकिणो किथे भई तव्हां पेपर विकिणो ऐं उहे ॿार जिनखे इहा बि ख़बर न आहे त असांजो हक़ त फुरिजी वियो आहे पर हाणे असीं एहतिजाज कीअं करियूं प्रोटेस्ट छा थींदो आहे बुख हड़ताल छा थींदी आहे असीं प्रेस कॉन्फ्रेंस कीअं करियूं त ही जेके शागिर्द सियासी शागिर्द जेके आहिनि साइंस चवे थी त आवाज़ मरंदा न आहिनि तव्हांखे फनकार बि ॿुधणो आहे ऐं डिगी तकड़ीब कोन था करियूं साइंस चवे थी त आवाज़ मरंदा न आहिनि आवाज़ ऐं पाछा ज़िंदा हूंदा आहिनि त अॼु जॾहिं पाण हिते धरती जी ॻाल्हि था करियूं ऐं धरती ते धारियुनि जी यलगार जी ॻाल्हि था करियूं जॾहिं पाण सिंध जे सरहदनि जी ॻाल्हि था करियूं जॾहिं पाण उन सिंध जी था ॻाल्हि करियूं जंहिंजे लाइ चयो त पली त पेर कर परे ही धरती मुंहिंजो नंग आहे उन धरती जी जॾहिं असीं ॻाल्हि था करियूं त हुनजो मतिलबु इहो कोन्हे कन खोले ॿुधनि उहे माण्हू जिन असांजे जज़्बनि असांजे ख्वाबनि असांजे ख़्यालनि ऐं सिंध जे नौजवान नस्ल जेको हाणे तरक़ी करे वियो आहे जंहिंखे हाणे ख़बर पइजी वई आहे त तव्हां असांजा भाउ आहियो पर इहो त ॿुधायो त तव्हां हाबिल आहियो या क़ाबिल आहियो असांखे उहे जेके पंहिंजनि पुठ में आया आहिनि उन्हनि जे लाइ बि नऊं नस्ल ऐं ही उहे माण्हू जिन मुख़्तलिफ़ सियासी दरसगाहनि मां सैयद जी सुर्क पी जेके हिते आया आहिनि भले त तव्हां उनखे मतिलबु त असांजा वॾेरा असांजा जागीरदार ऐं उहे जेके पंहिंजो नवां पंहिंजा पालतू या बुलडॉग्स जेके पालीनि पिया असांखे ख़बर आहे त उहो हिकिड़ो वरी ॿियो रक्ष असांजे लाइ तयारु पिया कनि असांजे नव नस्ल जे लाइ पर हिननि जॾहिं दोदे जे हिन मज़ार ते दोदे जे हिन
संगे लहर जे वटि जॾहिं अॼु जो प्रोग्राम थियो आहे त इहो थो सम्झां त उहा शाम जॾहिं अलाउद्दीन जा फ़ौजी जंग जूं तयारियूं कंदा हूंदा, जॾहिं भटनि ऐं भाननि दोदे खे ॿुधायो हूंदो त दिल्ली खां हिकिड़ी फ़ौज थी अचे जेका सिंध ते हमलावर थी थिए। दोदे हिते जा समूरा जेके राज आहिनि उनखे गॾु करे जेकॾहिं सलाह कई हूंदी त उन्हनि सां धरती जे बका जे लाइ, धरती जे हिफ़ाज़त जे लाइ उन्हनि सां मुआदो कीअं अटकाइजे, त उहे आवाज़ हिते रूपा जे हिन ऋण में किथे न किथे मौजूदु हूंदा। ऐं उहे तलवारनि जा तजला, उन्हनि जा पाछा, उहे बि रूपा जे ऋण में शामिलु हूंदा। ऐं अॼु असांजो जेको अदरा आवाज़ आहे, जेको सिराणी प्रेस क्लब जे सहकार सां, असांजे दोस्त जे सहकार सां असांजो जेको अदरा आवाज़ आहे असां उन में शामिलु कयो आहे। त जॾहिं सुभाणे साइंस तरक़ी कंदी ऐं उन आवाज़नि ते छिनछाण कंदी त असांजो बि आवाज़ ईंदो। त दोदा ठीकु आहे, तो धरती लाइ जान ॾिनी, तूं असांजे लाइ हिकिड़ो अमर हीरो थी वए, पर हिन धरती जा हिकिड़ा पुट, धरती जा हलाली पुट जेके आहिनि उनजो अॼु बि तूं हीरो आहीं। अॼु बि जॾहिं उनखे धरती जी ॻाल्हि थी करणी पवे, जॾहिं हक़ जी ॻाल्हि करणी थी पवे, जॾहिं कंहिं ज़ालिम जाबर जो नालो वठी उनखे ललकारनि जी ॻाल्हि थी पवे, त हू चूंड कंहिं वॾेर जी औताक, कंहिं पीर, कंहिं मीर जो जागीरनि खे नथा कनि, पर दोदा तुंहिंजे हिन मैदान खे था कनि। तुंहिंजो दोदा तुंहिंजे अॻियां ई दाए ऐं शहीद ज़िंदा हूंदा आहिनि, शहीद महफ़िल मुस्तफ़ा जा साथी हूंदा आहिनि। त दोदा तूं हिन धरती जे लाइ दुआ कजां। हीअ धरती जेका हिकिड़े तरफ़ ॿारनि जे यरगाह जो शिकार आहे, त ॿिए तरफ़ हू पंहिंजे अंदरून इंतिशार जो शिकार आहे। ऐं इनशाला हाणे जॾहिं दुनिया इंटरनेट के वसीले ऐं दुनिया जे ॿियनि वसीलनि जे सिरे जॾहिं दुनिया कलेक्टेड थी वई आहे, त मूंखे उमेदु आहे त सिंध जा ई नौजवान जेके यूनिवर्सिटी मां पढ़ी आया आहिनि, हिननि वटि सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे 30 लख ॾियण जेतिरा पैसा कोन हुया, उन करे हीअ ॻोठीअ में बि कोन थिया, सुठो थियो बची विया। शायदि हीअ उन करे बचा आहिनि, उहे GSN जा छोकिरा, उहे अवामी तहरीक जा छोकिरा, उहे लेफ्ट जा माण्हू जेके निकिता आहिनि, जेके ॻाल्हि था कनि, आसिम मखदूम जहिड़ा माण्हू सभु तूं फेल अॼु उहे ॻाल्हि था कनि त बाबा ज़ातियूं वातियूं मल्हा मंदरा केरु आज़ादु कोन्हे, ज़ातियूं सिर्फ़ु ॿ आहिनि, हिकिड़ो पौरियत क्लास ज़ातियूं आहिनि, हिकिड़ो पौरियत ऐं ॿियो सरमाएदार। ऐं भले जेकॾहिं का बि मुंहिंजी ज़ात हुजे, पर जेकॾहिं आउं हारी जो पुटु आहियां त मुंहिंजो दोस्त उहो कोली भील मेघवार या जेको बि आहे, उहो जेको आहे हारी जो पुटु थी वेंदो, उहो मुंहिंजी दोस्ती उन सां थी सघे थी। हीअ जेको सर्किल आहे, बिलावल जो दोस्त फलाणे खान जो पुटु, साईं पीर बाग़ार जे पुट जो पुटु, फलाणे जो पुटु, छो त गिलास जो दोस्त आहे। ऐं घोड़ो जेकॾहिं गाह सां दोस्ती रखंदो त पोइ खाईंदो छा? इहा ॻाल्हि असांजे शौर खे, असांजे नौजवाननि खे सम्झ में अची चुकी आहे। इहो ई सबबु आहे जो फर्स्ट ईयर इंटर जा ॿार बि पैराफ्लेक्स खणी रोडनि ते अचनि था ऐं चवनि था त वी वांट जस्टिस। ऐं उहो जस्टिस जेको आहे उन में पाण सभु उन्हनि जा धणी थियूं। ज़रूरी न आहे त को असीं वॾो इनकलाब आणे सघूं, पर जिते जिते असीं ॿुधूं था, जिते जिते असांखे का चमक, का मणिया के माण्हू में नज़र थी अचे, त असां उनखे प्रोमोट कयूं। ऐं सलाम थो पेश करियां अकबर शाह खे, डॉक्टर यूसुफ खे, रमज़ान खे, त हुननि हीउ जेको प्रोग्राम कयो आहे, इहो प्रोग्राम रुगो हिकिड़ो न हूंदो, हिनजी हिकिड़ी कड़ी हूंदी, हिनखे हिकिड़ो मज़बूत कंहिं प्लेटफॉर्म जो नालो ॾींदा ऐं इनशाला असांजो जेको हाल आहे असां उन्हनि सां गॾु हूंदासीं। महिरबानी, माफ़ कजो, मूं तव्हांजो टाइम वरितो, उनजे लाइ माज़रत। जय जाते ही तब पानी बारो चलती, जय ही जाते ही तब पानी बारो चल जी, उजत होत बुनल से मूंग में के पूजा पायन पैर में ते जुती न जही, विसारे वेही तिन केचन के। सिराणी प्रेस क्लब जो जंहिं मूंखे हिते दावत ॾेई तव्हां सां मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनो, पर तव्हां सां ॻाल्हाइण खां पहिरीं मूंखे कुझु इजाज़त वठणी पवंदी, छो जो तव्हांजे जंहिं सॾु मूंखे जंहिं जॻह ते अची बीहारियो आहे, उते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे इंतिहाई ज़िमेदारी सां उन्हनि सभिनी खां इजाज़त वठणी पवंदी। तव्हां जंहिंखे हाणे ऋण ॾिसो था, सिंध जो ही टुकड़ो जेको हींअर वीरान आहे, बर्बाद आहे, भड़बांग लॻो पियो आहे, इन्ही जे थोरो जॾहिं आउं पासो वराए ॾिसां थो त अञा हज़रत ईसा बि कोन पैदा थियो आहे, अञा रसूल पाक बि पैदा न थियो आहे,
ऐं अञा अशोका बि कोन पैदा थियो आहे। गौतम हिते ऋण में अचे थो ऐं ही उहो ऋण आहे जितां गौतम पंहिंजा पेरा खणी वियो ऐं जंहिंते असांजे बदीन जे ख़ूबसूरत शाइर साईं नूर मोहम्मद सुहागर चयो हुयो त ऋण सोचींदो रहे थो त भई लाहौती मुना छो नथा अचनि। ऐं उन ई ऋण खां इजाज़त वठण खां पोइ ऐं ज़रूरु अशोका खां बि पुछां त अशोका असांजी हिन पट जो, हिन मुल्क जो, हिन मिट्टी जो उहो पहिरियों माण्हू हुयो जंहिं हिकिड़ी एॾी बहितरीन रियासत ठाही हुई। ही जेको बि ऋण हुयो इहे उनजा बंदरगाह हुआ जिते अलाए केतिरनि हज़ारनि जे तइदाद में ॿेड़ा ऐं जेको शहर आबाद हुआ। इन ऋण जी अॼु बि खोटाई थिए त हितां हज़ारनि जी तादाद में हितां शहर निकिरंदा। कुझु ॾींहं पहिरीं तव्हांखे यादि हूंदो त लूण मथे अची करे इंडिया वारनि जेको सो पंहिंजूं चादरूं विछाए करे महफ़िल मौसीक़ी कई। हुननि सिर्फ़ु उन अशोका जे उन ई जेको पंहिंजी हुकूमत खे, पंहिंजी ज़बान खे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे दौर खे साराइण जे लाइ त उनखां इजाज़त वठी करे पोइ जे करे अचां त एतिरो ई हक़ जेको सो थींदो। पोइ ॿी जेका गुप्ता खां बि इजाज़त वठणी पवंदी त उहा गुप्ता जो सल्तनत जंहिं हिन ख़िते ते पंहिंजी मिट्टी जी धणियुनि जी हुकूमत क़ाइमु कई ऐं जंहिं हुकूमत जी अॻिते हली करे जॾहिं अरबन हिते हमिलो कयो हुयो त उन खां पोइ वरी उन मिट्टी जे माण्हुनि जी हुकूमत खे वापसि आणण जे लाइ, हवारियुनि खां हुकूमत वापसि आणण जे लाइ असांजो दोदो जेको राजपूत, निज राजपूत, निज सोढो तव्हांजी हक़ आहे, तव्हांखे तव्हां उनखे जेको बि सम्झो, पर उहो दोदो जंहिं पंहिंजी मिट्टी जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ उहो बीठो। ऐं हिकिड़ी इजाज़त मूंखे अञा उन रोज़ खां वठण ॾियो जेका रस्ते में मूंखे इन करे रोंदे नज़र आई जो असांजे हिन पटनि में सभ खां पहिरीं जेका इजाज़त जनरल अयूब हिकिड़े अरब शेख खे ॾिनी हुई जंहिं पहिरियों दफ़ो अची करे ऋण में रोज़ जो शिकार कयो हुयो, उहा बि अॼु दाई हुई। इन्हनि सभिनी खां इजाज़त वठी करे पोइ हिन अॼु तव्हांजी हिन पट ते तव्हां सां मुखातिब थीबो त सिंध सां ईअं छो थियो। ॾिसो, अमेरिका जा कुझु साल पहिरीं उते हिकिड़ा हुननि जो हिकिड़ो तिजारत जो मर्कज़ हुयो, अंग्रेज़ी में उनखे जेको बि चवनि, पर हुननि जा रुगो 2 टावर किरिया, हुन सॼी दुनिया ते बम हुयो। असांजो कराची बंदर लुटियो, असांजो केटी बंदर वियो, असांजो शाह बंदर वियो, असांजी हाजी शाह जी वाड़ी वही, असांजो पीर जती सती वियो, असांजो अली बंदर वियो, असांजी रहम की बादा लुटी, असांजो रूपा माड़ी वियो ऐं असांजो सॼो ई ख़ितो जंहिं सॼे ख़िते में वेठल हिकु असांजो मल्हा भाउ दुआ थो करे त अला करे मच्छी अचे त कंहिंजे रत ते पंहिंजे बचनि जी ज़िंदगी पालियां, पखी अचनि त उन्हनि खे मारे पंहिंजी ज़िंदगी पालियां, पंहिंजे बचनि जो पेट पालियां। सवाल आहे त इन सिंध सां ईअं छो थियो आहे। इन जा 2 पासा आहिनि। ॾिसो, असां धारियुनि सां गॾोगॾु असांखे पंहिंजो बि एहतिसाब करणो पवंदो। ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, मूंखे साईं यूसुफ साहिबु बिल्कुलु इम्तिहान में वेठो वेठो हुयो। मुंहिंजो साईं मुंहिंजी क्लास जो टाइम आहे, डॉक्टर चयो त आउं तव्हांखे कोन चवंदुसि त तव्हां क्लास छॾे अचो, पर वरी बि आउं इल्तिजा कंदुसि छो जो मुंहिंजी आरज़ू आहे ऐं मूंखे बि लॻो त न बिल्कुलु सही आहे त आउं तव्हां सां तव्हांखे कुझु शयूं तव्हांजे अॻियां रखंदुसि इंतिहाई एतिराम सां। का पाण खे अॼु आउं का जज़्बाती तकरीर न कंदुसि। अॼु बिल्कुलु आउं हिकु ॿिए अंदाज़ में तव्हांजे सां इंतिहाई सादगी सां ॻाल्हाईंदुसि। क़ौमूं ॾिसो, साईं डॉक्टर पंहिंजो प्रोफेसर अब्दुल्ला साहिबु अॼु हिननि सॼो उबतो सिस्टम रखियो आहे। मल्हा साहिब खे पहिरीं ॻाल्हायो आहे, चवंदा आहिनि आबदा परवीन ॻाए वञे त पोइ ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। सो वरी पोइ साईं मंदरे साहिब खे, अमीर भाउ खे ऐं हाणे मूंखे इम्तिहान में विधल आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जॾहिं पाण जंगल में रहंदा हुआसीं, जेको ताक़त वारो हुयो न उहो कमज़ोर खे खाईंदो हुयो, पटींदो हुयो, ऐं छो जो उहो ताक़त वारो हुयो। पोइ ॿियो ज़मानो आयो
तो ताक़तवरनि चयो त हाणे जेको असां इहे पटे सटे माल गॾु कयो आहे इनखे संभाले केरु, हाणे ग़ुलाम खपे। पोइ ॿियो दौर आयो ग़ुलामी जो। उनमें जेको आका हुयो न उहो जेको बि करे जाइज़ आहे, लेकिन ग़ुलाम खे इहो सेखारियो वियो त ॾिस तो मुंहिंजे दर जो नमक खाधो आहे, मुंहिंजे दर जो पाणी पीतो आहे, इहो पाणी ऐं नमक जो टुकड़ो तुंहिंजे लाइ एॾी वॾी ॻाल्हि आहे जो इन सां करे बेवफ़ाई न कजे उन पाणी जे गिलास या लूण जे टुकड़े जे करे। ऐं उन आका उन ग़ुलाम जो खे पंहिंजे मसले लाइ पंहिंजे मतिलब जे लाइ इस्तेमालु कयो। थोरो अॻियां आयासीं त हाणे उन्हनि आकानि जॾहिं तॾहिं शुरू में ज़मीनूं पोखणु शुरू कयूं, ज़मीनूं आयूं, सुठियुनि ज़मीननि ते कब्ज़ा करणु, हलाऊं करणु, ताक़तवर जेके क़बीला हूंदा हुआ ऐं उहे ग़रीब क़बीलनि ते वञी हमला कंदा हुआ। ऐं पोइ जेको दौरु आयो उहो ॿनी ॿारे जो दौरु आयो। उन में वरी हिकिड़ो हारी हिकिड़ो ज़मीनदार। ॻाल्हि यादि रखो, पहिरीं ताक़तवर ऐं कमज़ोर, पोइ आका ऐं ग़ुलाम, पोइ हारी ऐं ज़िमेदार। अञा दुनिया तरक़ी कई, चोथों पाण दौरु ॾिठो त पाण मिलूं ठाहियूं। उन माण्हू उहो जेको ताक़तवर आहे उन जॾहिं मिल ठाही हाणे उनखे मज़दूर खपे थो। वरी मज़दूर खे हारी खे छा चईंदो, बाबा हारी भलो हुआ जेको सिरड़ियो हारी हुजे, चौथी पती ते कमु करे, चूं चरा न करे। पोइ जॾहिं मिल लॻाई तॾहिं चई त हाणे वरी इख़लाक़ जा पैमाना तब्दील था करियूं, हाणे असांखे हिकिड़ो मज़दूर खपे थो। भलो मज़दूर उहो हूंदो ड्यूटी करे, शिफ्ट ते टाइम ते अचे, यूनियन न ठाहे, ओवर टाइम जा पैसा असांखां कतई न घुरे ऐं हड़ताल न करे, फैक्ट्री बंदि न करे। उनखां पोइ हिकिड़ी नई जेका बाइनरी हिन वक़्तु जेको दौर जे मां गुज़रूं पिया, हाणे दौर ग़ुलामी जो कोन्हे, हाणे दौर ॿनी जो बि कोन्हे, हाणे दौर मिल वारो बि गुज़री वियो। हाणे मिल में असांखे मज़दूर कोन थो खपे, छो जो असां साइंस सां हिकिड़ियूं अहिड़ियूं मशीनूं ठाहे वरितियूं आहिनि जेके ख़ुदि पंहिंजो कमु कनि पियूं। हाणे असांजे लाइ हाणे बेमाना थी आहे। हाणे पूरी दुनिया जे अंदरि हिकिड़ो आर्टिफिशियल इंटेलिजेंस माना हिकिड़ी अहिड़ी मशीन आहे जेका ख़ुदि सोचे थी, पाण ठाहे थी। हिते पाण में ॾाढी ख़ूबसूरत दोस्त शाइरी करे विया ऐं उन मशीन खे चवां त तूं अॼु हीअं कर त पखी ते शाइरी लिख, 5 मिंट में टक 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 शाइरी तयारु। अॼु हिकिड़ो ड्रामो लिख तयारु, उहो पाण मशीन कंदी, उहो सभु कुझु सम्झे थी, उनखे सभु सम्झायो वियो आहे। हाणे जॾहिं इहो दौरु अची वियो आहे त हाणे दुनिया में असीं शयूं ठाहींदासीं, असांखे ख़रीदार खपनि, जेका नई बाइनरी आहे। ऐं उन ई ख़रीदार जे ज़माने में त सिंध किथे बि कोन बीठी आहे। असांजा बचा एतिरा मायूस आहिनि जंहिंखे असां को सुठो मुस्तक़बिल न पिया ॾेई सघूं। इहो सिंध सां छो थियो, मूं तव्हांखे ॿुधायो त असां सां इहा वारदात छो थी। ॾिसो, थोरो पहिरीं हलूं, मला साहब तव्हांखे हितां खां जेके ओलह खां आया हिननि जी ॻाल्हि कई, उत्तर खां बि जेके आया हिननि जी ॻाल्हि कई, पर हिन खां हिकिड़ो स्टेप अॻियां हलूं। जॾहिं अंग्रेज़नि हिते हमिलो कयो, औरंगज़ेब बादशाह वारनि जी हिते हुकूमत हुई, त हाणे मुग़ल बादशाह जी धीउ बीमार हुजे, ॾिसो हुननि जे माण्हुनि जा फ़ैसिला ऐं पंहिंजे माण्हुनि जा फ़ैसिला। हाणे औरंगज़ेब बादशाह जी धीउ बीमार थी पई, चई जो इलाजु केरु कंदो? त हिननि पंहिंजा तबीब जेके हकीम हुआ पाण वटि उन्हनि खां इलाजु करायूं, पर उहा छोकिरी ठीकु न थिए। त जेके अंग्रेज़ हिते आयल हुआ उहो पाण सां गॾु हिकिड़ा फ़ौजी खणी ईंदा हुआ, त उनजे सामान जी हिफ़ाज़त कनि। ॿिया वापारी खणी ईंदा हुआ जेके वापारु कनि, या उन्हनि सां गॾु डॉक्टर हूंदा हुआ। उन डॉक्टर खे चयूं त तूं असां बादशाह जी धीउ जो इलाजु कर। हुन इलाजु कयो, छोकिरी ठीकु थी वई। उनखां पोइ हाणे ॿुधो, उनखां पोइ हुन घुराए हिनखे डॉक्टर खे चयो, उनजो नालो डॉक्टर बार्टन। बार्टन खे चई, बाबा तूं मुंहिंजी न्याणी जो इलाजु कयो आहे, हाणे आउं छा कयां? तोखे छा थो खपे? जी साईं, मूंखे कुझु कोन थो खपे, रुगो ही मुंहिंजा जेके 2-3 हमरा आया आहिनि, जेको सामान वामान विकिणण आया आहिनि, इनखे रुगो थोरी इजाज़त ॾे। बंगाल जेको अव्हां जो आहे इन पासे असांखे इजाज़त ॾियो, असां हिते वञी थोरो वापारु कयूं। मूंखे ज़ाती तौर ते कुझु कोन थो खपे। ऐं हुतां उनखे इजाज़त मिली, बंगाल में वञी पंहिंजो बिज़नेस शुरू कयूं। ऐं उते थोरे ॾींहंनि जे बिज़नेस करण खां पोइ हुननि उते जो जेको आर्मी जो जेको फ़ौज जो उनजी जेका सिपाही उनजो जेको हुयो वॾो हुयो, मीर जाफ़र खे ख़रीद कयूं ऐं नवाब सराजुद्दौला खे उते शहीद कयूं। थोरो अॻियां आया त तव्हां सभई किताबनि में मैसूर पढ़ियो वेठा आहियो, पर हींअर ख़बर अथव मैसूर आहे किथे?
टीपू सुल्तान, हैदर अली, इन जा तव्हां नाला ॿुधा हूंदा, पर तव्हांखे इहा ख़बर आहे त हींअर उनजो नालो छा आहे? मौजूदा जेको केरला आहे इहो तव्हांजो माज़ी जो मैसूर थियो। इते केरु वेठो हुजे? टीपू सुल्तान वेठो हुजे जेको अंग्रेज़नि सां विढ़ियो वेठो हुजे, ऐं अंग्रेज़नि सां उते वरी अची करे मीर सादिक खे अंग्रेज़ ख़रीद कयो, टीपू सुल्तान खे मारियो, वरी तव्हांजो हैदराबाद ताईं पहुची वियो उहो अंग्रेज़, त हिते मीर सोबदार ख़ान वेठो हुयो जेको विकामियो, जंहिं किलो ख़ाली करे ॾिनो। सवाल इहो न आहे त ॿाहिरियों माण्हू असां सां छा थो करे, उनजो उहो त इन नियत सां अचे थो। तू इधर उधर की ना बात कर, या वफा का काफिला क्यों लुटा, मुझे रहजनों से गिरा नहीं, तेरी रहबरी का सवाल है। सवाल इहो आहे त इहो जाफ़र, इहो सादिक, इहो सोबदार, इहो असां ई तव्हां में आहे। असांखे इन जे लाइ सोचणो पए। अॼु जेकॾहिं फ़लस्तीन वारो खटके थो त कल इन्हनि साॻे हथनि सां पंहिंजी उन्हनि उहा ज़मीन विकिणी बि त ॾिनी। इहो बि हिकिड़ो तारीख़ी हक़ीक़त आहे। त हाणे छा थो थिए, हाणे ईअं छो थो थिए माण्हू सां, जॾहिं माण्हू खे शौरी तौर ते एतिरो अपाहिज रखियो वञे, एतिरो हुनखे परेशान रखियो वञे जो हुन वटि इहा सघ न हुजे, उहो सुठो सोचे न सघे, उहो सुठो ॻाल्हाए न सघे, उहो सुठो पढ़ी न सघे, उहो पंहिंजे हाणे जेतिरी हिते हिकिड़े हद यूनस नालो हुयो नंढड़े जो, उन महांगाई ते जॾहिं हुनजे बच्चा वात में हूंदा त हू छा सोचींदो, छा पंहिंजे बच्चनि खे तरबियत ॾींदो। तव्हांजे पासे वारो ही मुल्क आहे चाइना। चाइना में चाइना ते हुकूमत केरु कंदो? जापान। जापान हेतिरो आहे, जेकॾहिं तव्हां नक्शे ते ॾिसंदो त हेतिरो जेको उहो जापान हेॾे वॾे चाइना ते हुकूमत कंदो हुयो। तरीक़ो छा हुयो? सभिनी चाइनीज़ वारनि खे उन्हनि मवाली कयो, आफ़ीम खाराई। ऐं हिकिड़े दफ़ा ईअं थियो त जापान मंझां हिकिड़ो मिनिस्टर वञे थो ऐं चए थो हीउ जेको भंग जो ॿिज खणी आयो आहे इहो जेॾीमहिल तव्हां पींदो त हिन जा 3 ॾींहं नशा हूंदा। ऐं चाइनीज़ वारा त जेको माना झुमरियूं पाइनि था त वाह वाह बादशाह अहिड़ा हुजनि जेके असांजे लाइ अहिड़े क़िस्म जा ॿिज खणी अचनि ऐं 3 ॾींहं असांखे होश आवास न हुजे। ऐं उन खां पोइ हुते माओ पैदा थियो। ऐं माओ छा कयो? माओ गॾह ते चढ़ी करे उन्हनि माण्हुनि खे इहो ई वञी ॿुधायो जेको असीं तव्हां वटि ॿुधाइण आया आहियूं। असीं तव्हां सां इहा शइ ॿुधाइण आया आहियूं त पंहिंजी बका छा में। ऐं यकीन पुछो त 8 साल गॾह ते चढ़ी करे हू ॻोठ ॻोठ वञी करे माण्हुनि खे ॿुधाईंदो रहियो त पंहिंजा नशा छॾियो, पंहिंजा इहे सभु शयूं फुज़ूलियात छॾियो, पंहिंजे बचनि खे पढ़ायो, बहितरीन अचो। 8 साल खां पोइ माओ पंहिंजे घर न मोटे थो ऐं उनखे ॿाहिरि पंहिंजे ॻोठ जे दरवाज़े ते हिकिड़ो बकरियुनि चराइण वारो मिले थो। उन बकरार खां पुछे थो, ॾे ख़बर, तोखे ख़बर आहे त आज़ादी मुल्क ज़बान छा थींदी आहे? चई यार मूंखे त का ख़बर कोन्हे। दोस्तनि खे चई अञा ॻोठ अचण जो वक़्तु कोन आयो, हलो वापसि। पोइ उन ई माओ जॾहिं चाइना खे आज़ादु करायो तॾहिं उन ते तमामु घणो कर्ज़ु हुयो। हाणे ॾिसो माना कंहिं बि मुल्क में, पहिरीं मूं तव्हां ॿुधायो त पाण में इहो जेको जाफ़र सादिक आहे हिन जा बि पेरा खणा आहिनि। ॿी जेका ॻाल्हि आहे उहा आहे पंहिंजी लीडर, पाण जो लीडर केरु आहे। पाण खे पंहिंजे लीडर जी सुञाणप हुजे। ऐं उनजा रुगो तव्हांखे 2 वाक़िया ॿुधाए वेंदुसि त लीडर कहिड़ो हुजणु खपे। माओ माण्हुनि खे चयो त बाबा हाणे पाण ते कर्ज़ु एतिरो आहे, इन कर्ज़ खे कीअं लाहियूं? हाणे हीअं था करियूं त हिकिड़े लाइ 2-3 महीननि जे लाइ पाण मां केरु बि माण्हू गोश्त कोन खाईंदो, पाण सभु जानवर गॾु करे क़ुर्बानी विकिणंदासीं, कर्ज़ु लाहींदासीं। ऐं चाइना वारे माण्हू रुगो 3 महीना गोश्त न खाधो ऐं माओ अचण वारी ज़िंदगी वरी कॾहिं गोश्त न खाधो। लीडर। ऐं हुन चाइना खे अॼु हिते उन जॻह ते बीहारे छॾियो जो कुझु ॾींहं पहिरीं अमेरिका में हिकिड़ो मामिलो थियो हुयो, हुननि जा पैसा खुटी पिया हुआ, उहो थोरो उनखे वरी स्टॉक एक्सचेंज जी दुनिया में हिकिड़ा ॿिया, पर हुननि जा जॾहिं पैसा खुटी पिया तॾहिं जेको चाइना जो जेको नाणे वारो वज़ीर हुयो उन चयो हिकिड़ी शर्त ते असीं अव्हांखे पैसा ॾियूं, जेकॾहिं अव्हां जो अमेरिका वारो वज़ीर अची असांजे चाइना में थोरो नचे, असांजे माण्हुनि खे चाइना जे माण्हुनि जे अॻियां नची करे हिननि खे ख़ुशि करे त असीं हिननि खे जेको न उन्हनि खे पैसा ॾेई सघूं था। इहो उहो चाइना जंहिंजे लाइ इंग्लैंड उन सां अची करे जंग विड़ी हुई। भला ईअं दुनिया में कॾहिं थियो आहे त आफ़ीम ते जंग लॻी त असांखे आफ़ीम विकण ॾे, न त तोखे मारींदासीं। जेका सूरत हाल पंहिंजे अखियुनि जे अॻियां आहे, तव्हां सभु उन्हनि जा गवाह आहियो। त लीडर जो कमाल हूंदो आहे उहो पंहिंजे क़ौम खे उहा शऊर, उहो सघ ॾींदो आहे। ऐं पाण वटि सिंध ते
अहिड़ा इंतिहाई महिरबान एतिरा लीडर आया आहिनि, पर हालात एतिरा साज़गार न थी सघिया जो पाण सिंध जी उहा तश्कील करियो, उहा उणत करियो जंहिंमें हिन नंढड़े ॿार खे इहो उल्को न हुजे। तव्हां कुझु शयूं ऐं तव्हांजे अॻियां रुॻो ॿुधाईंदुसि, तव्हां हिते गौर कजो। ऐं सिर्फ़ु तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी आयूं इन लाइ आया आहियूं त तव्हां असांखे सोचण जी दावत ॾिजे। ऐं हिकिड़ी कॉन्फ्रेंस में इस्लामाबाद वियल हुअसि त उते मूंखे पेपर पढ़णो, जंहिं होटल में मूं वञी राति जो रहियो हुअसि, सर्दी जो टाइम हुयो त हीटर लॻो पियो हुयो, ऐं बि उते वेठो हुअसि त उन मालिक मूंखे ॿुधायो, हुन खां पुछो त किथां आहे, मूं चयो कराची खां आयो आहियां। हुन चयो त मुंहिंजो जेको भाउ आहे उहो 21 साल खां अमेरिका में रहंदो हुयो ऐं हींअर हू जेको न, हुन चयो त हाणे आउं वापसि अचां थो, हिते रहां थो। जॾहिं हिते आयो त हुनजो हिकिड़ो पुटु ॼाओ, ऐं हुनजो जॾहिं पुटु ॼाओ त हुन पंहिंजे मुल्क खे ॿुधायो, छो जो अमेरिकन हो त मुंहिंजो हिते पुटु ॼाओ आहे। चई महीने खां पोइ उन पुट जा जेके कपिड़ा, पोइ उन जा सभु दवाऊं दरमल, ही टोटल पैसा अमेरिका जी एम्बेसी वारा खणी हिन खे ॾेई आवा, हीअ असांजो मुल्क जो अमेरिकन जो हिते माण्हू ॼाओ आहे, हीअ हुन जा पैसा पैसा ही उहो सभु वटि। चई उहो लिफ़ाफ़ो वठी जॾहिं भाउ घर में दाख़िल थियो तॾहिं मूंखे चई त न आउं वापसि वेंदुसि। मुल्क छा हूंदो आहे, रियासत छा हूंदी आहे? रियासत माउ हूंदी, रियासत आसीस ॾींदी, रियासत तव्हांखे शनाख़त ॾींदी। उहो ई कमु माउ पंहिंजी रियासत जे लाइ कयो। उहो ई कमु होची मन अमेरिका खे शौक़ु हूंदो आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि ते हमला करण जो, जंग लॻी, होची मन 3.5 फुट हुन जो लीडर हुयो, होची जंग विड़ियो वियतनाम में। जंग विड़ी 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 अमेरिका विड़ियो थको भॻो, जॾहिं वापसि वियो हलियो तॾहिं होची खे चयूं त हाणे शादी कर। ॿियो रुॻो तव्हांखे हिकिड़ो लीडर जो नमूनो ॿुधायो। होची चयो त हा शादी त थी वई। चई यार होची कमाल करे छॾे, तूं शादी करे छॾी, असांखे ॿुधाई कोन। चई यार माण्हू शादी इन लाइ कंदो आहे त माण्हू जो औलाद हुजे, माण्हू जो पोयां केरु नालो वठण वारो हुजे। जॾहिं खां पाण वियतनाम खे आज़ादु करायो आहे न, हाणे मूंखे इन जी का परेशानी कोन्हे त असांजो पोयां केरु नाले वठण वारो न हुजे। बाक़ी जुमिलो ॿुधिजो, जुमिलो ॿुधिजो, पाण सिंध वारा आहियूं, पंहिंजी टोपी ऐं पंहिंजी अजरक में उहा गैरत आहे, पर इहो जुमिलो ॿुधिजो, हिन ते गौर कजो। चई त हाणे पंहिंजे वजूद खे ख़तरो कोन्हे, बाक़ी वियतनाम जे अंदरि रहंदड़ जेका औरत आहे उहा या त माउ आहे या भेण आहे, ऐं माइरनि भेनरुनि सां शादियूं कोन थींदियूं। ठीकु आहे, सिंध जो कल्चर कहिड़ो हुजणु खपे? तव्हां कल्चर था मल्हायो, कल्चर कहिड़ो हुजणु खपे? त असांजी जेकॾहिं अॼु का बि न्याणी हिन वक़्तु आधी राति जो बि रूपा माड़ी खां निकिरे, बधी ताईं अचे, त उहा महफ़ूज़ हुजे, इहो कल्चर हुजे। उमर सां असांखे 1000 शिकवा आहिनि, ऐं उमर लतीफ़ जो हीरो कोन्हे, पर लतीफ़ तव्हांखे ॿुधायो त कल्चर इहो हुजे, उमर में इहा ताक़त आहे त मारी खे ज़बरदस्ती खणी वञी सघे थो। पर जेकॾहिं हिकु औरत चवे थी त न आउं तोखे पंहिंजी ज़िंदगी में क़बूल करण लाइ तयारु न आहियां, त उहो ई साॻियो मर्द उन औरत जे मथे ज़बरदस्ती नथो करे। कल्चर सिंध जो, सिंध जी सकाफ़त इहा हुजणु खपे। सिंध जी सकाफ़त कारोकारी न हुजणु खपे, गैरत जे नाले ते क़तल न हुजे। जांजा खोसा मला मंसी उतर साइड में फलाणा फलाणा इहो जेके कबीलाई झगड़ा आहिनि, इहो पंहिंजो कल्चर न हुजणु खपे। कंहिं बि क़ौम जो जेको सकाफ़त हूंदी अथव न, उहो मुकमल को पैकेज न आहे, उहो सॼो को मुकमल दुरुस्त हुजे। पाण जे सकाफ़त जे अंदरि अॼु पाण छो वेठा आहियूं, पाण इहो कंदासीं त पंहिंजे सकाफ़त जूं सुठाइनि खे अपनाईंदासीं, ऐं जेके पंहिंजे सकाफ़त जे अंदरि ख़राबियूं आहिनि, जेके बि असांजे कल्चर जो हिसो आहिनि, असीं कापी खे बि कापी कल्चर चवंदा आहियूं, असां कारोकारी खे बि कल्चर चवंदा, असां क़बाइली झगड़नि खे बि कल्चर था चऊं। त असां चऊं था त असां हिकिड़ी अहिड़ी ख़ूबसूरत सिंध खे जोड़ियूं जेका इन्हनि बुराइनि खां असां उनखे पाक कयूं। त तव्हांजो एतिरो शादाब, एतिरी हसीन माज़ी अॼु एतिरो वीरान छो आहे? पर इनमें तव्हां परेशान न थियो। मतिलबु तव्हांखे लॻंदो हुजे त इहो यूरोप जेको अॼु एतिरो आबाद आहे, इहो सदाईं अहिड़ो हुयो। रुगो 500 साल पहिरीं वञो त इंग्लैंड जे अंदरि उते जो कानून इहो हुयो त बाबा जे 2 माण्हू विढ़नि
त ॿिन्ही खे तलवारूं ॾियो, पोइ जेको हक़ ते हूंदो उहो बची वेंदो, जेको नाहक ते हूंदो मरी वेंदो। ऐं जेकॾहिं उहो कानून हिते हुजे त अक्सर पंहिंजे शागिर्दनि खे चवंदा आहिनि त मुंहिंजो पोइ असीं चाहिंदा त कॾहिं बि नाहक ते थी कोन था सघूं। ऐं उते चवंदा त वञो गुनाह कया आहिनि, अचो शाम जो पैसा ॾियो, सर्टिफिकेट वठो, गुनाह माफ़। इहा हुननि जी शौरी लेवल हुई। पोइ उते माण्हू पैदा थिया, उन्हनि खे सम्झ ॾिनी ऐं इहो ई साॻियो इल्म जो पासो कयूं। जंहिं इल्म जे लाइ असीं दोदे जी मज़ार ते वेही करे सिंध जो वास्तो ॾेई करे अव्हां जे अॻियां झोली जले सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं त तव्हांजो मुस्तक़बिल तव्हांजे बचनि जी तालीम में आहे। कसम ख़ुदा जो भले केरु केतिरो बि ॿुधाए। हा, साईं अमीर मंदरे साहब बिल्कुलु हिकिड़ी इंतिहाई क़ाबिले शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। हिकिड़े दफ़ा टेस्ट थियो, उहो लीक थियो, ॿिए दफ़ा टेस्ट थियो, उहो लीक थियो। पर इन सां असां वरी बि इन करे मुतमइन आहियूं त असांजा उहे बचा जेके पंहिंजे बहितर तरीक़े सां पढ़नि पिया। दुनिया जेका आहे न हाणे हिननि पाण वारे ॿ टे जेके दोस्त हिते वेठा जेके सम्झनि था त असां को वॾो जान करे वेठा, दुनिया हिन खां अॻियां निकिरी वई आहे ऐं दुनिया हिते अची करे बंदि थी वई आहे। साईं जो नंढड़ो हितां खां वेही करे छा गूगल कंदो आहे, उहो केॾी महिल हुन सां कचारी कयो त हुनखे तव्हांखे ॿुधाईंदो। सिर्फ़ु माण्हुनि जो इन शइ तां ईमान ख़तमु करायो। तव्हांखे चयो थो वञे त तव्हांजा बच्चा पढ़ंदा छा कंदा, नौकिरी त कोन मिलंदी। ऐं जेके पढ़िया आहिनि, ऐं इहो बि ॻाल्हि आहे ॼाऊं इल्म तां हिकिड़ो बुनियादी इल्ज़ाम ख़तमु करे वञा, इहो बि तव्हांखे जेको न सो माण्हुनि खे फासाइण जे लाइ कुझु माण्हुनि अहिड़ा ख़ूबसूरत उसूल ठाहे छॾिया आहिनि जेके तव्हांखे इलाही देरि सां सम्झ में ईंदा। पाण खे बहिराड़ी में चयो वेंदो न संजय सलाह कोन बीहंदी आहे। इहो इन करे ॿुधायो वेंदो हुयो त जेकॾहिं अवी चार भाउ वेही करे संजय सलाह करे प्लान करे वेंदो त सुभाणे मुंहिंजूं ज़मीनूं अवी थोड़ी कंदो। तव्हांखे असां सेखारियो त जे खीर विकियो त पीर विकियो। इहो इन करे तव्हांखे सेखारियोसीं जेकॾहिं खीर विकिणी करे अवी जेको न बिज़नेस ऐं तिजारत करणु सिखी वियो, तव्हांजे हथ में कुझु पैसा अची विया त पोइ त तव्हां ख़ुदि मुख़्तियार थी वेंदो, त पोइ असांजी ग़ुलामी थोड़ी कंदो। इहो असां तव्हांजे दिमाग़ में इंजेक्शन तॾहिं हयो हुयो त बाबा झंग नंगा, तव्हां झंगनि में प्यारो लुंडियूं लताड़ो, तव्हांजनि बचनि खे हिते जेको न उरड़ी ऐं जेको न मलेरिया में उहे तड़पी तड़पी मरी वञनि, उनखे पेट जे सूर जी गोरी बि न मिले। पर तव्हांखे इहो ॿुधायो वञे त तव्हां इहो जेको कुझु कयो पिया इहो वरी का हिमत ईअं नाहे मिठा। इहे सभु हिकिड़ा शुगर कोटेड जेका न हिकिड़ा इंजेक्शन हुआ जेके तव्हांखे इन करे लॻाया विया त जीअं तव्हांजी सोच खे का सुर्त, का सग, को फैन, को इदराक न नसीब थिए ऐं उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां उलझाए रखिजे। त बुनियादी तौर ते असांजे सॼे माण्हू खे इन तालीमी पस मंज़र में जेको मुंहिंजो तालीम ते वॾो जेको इल्ज़ाम इहो थो अचे त बाबा जेके पढ़िया माण्हू आहिनि, पढ़ियल लिखियल जेके माण्हू आहिनि, उहे ई हिन वक़्तु सभ खां वॾी करप्शन कनि पिया। इनमें को बि शक कोन्हे। इहा हिकिड़ी हक़ीक़त 6 मार्कूं ॾिनियूं। जेको उन टाइम उन कॉलेज में पढ़ाईंदो हुयो उहो उस्ताद बि अंग्रेज़ हो। तॾहिं उनखां छोकिरनि वञी पुछो त तव्हां साईं फैज़ खे 100 मां 100 6 मार्कूं कहिड़े हिसाब सां ॾिनियूं? त हुन अंग्रेज़ चयो त आई वांटेड टू डू मोर फॉर दैट बट आई कुडंट। मूं चाहियो पियो त अञा बि इन लाइ कुझु वधीक करियां, पर करे कोन सघियसि। माना उन माण्हू खे अंग्रेज़ी ते एतिरो दस्तरस हुयो जो हुन 100 मां हिकिड़े अंग्रेज़ उस्ताद खां अंग्रेज़ी जे मज़मून में 100 मां 100 6 मार्कूं वरितियूं। पर जॾहिं उन खे घुरायूं ऐं उते रूस जे अंदरि जॾहिं उनखे लेनिन प्राइज़ ॾिनो पए, तॾहिं हुन पंहिंजी ॿोली जी चूंड कीअं कई त चई यार ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॿोली आहे पंजाबी या उर्दू आहे, उहा अव्हांखे सम्झ कोन थी अचे। अव्हांजी ॿोली रशियन आहे, उहा आऊं कोन थो ॻाल्हाए सघां। बाक़ी रही अंग्रेज़ी, हुनमें रुॻो गारियूं ॾेई सघजनि। इन करे ऐं तव्हां सां पंहिंजी ॿोली में मुखातिब थींदुसि ऐं हीअ रशियन में तव्हांजो तर्जुमो। ॿोली कल्चर जो वॾो हिकिड़ो। दुनिया में जेके भी अज़ीम शाइर आहिनि उन्हनि में वॾे में वॾो कमु जेको शाह लतीफ़ जो आहे। चाहे कहिड़ी बि तव्हां मुल्क जा शाइर खणी अचो, चाहे यूनान वारनि जो होमर खणी अचो,
रोमन जो वर्जल खणी अचो, इंग्लैंड वारनि जो शेक्सपियर मिल्टन खणी अचो, हुतां वाटविटमैन अमेरिका जो खणी अचो, हिननि जो रूमी खणी अचो, हाफ़िज़ खणी अचो, जामी, ग़ालिब, मीर, दर्द, भला 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 जेके बि खणी अचो। ॿोली में केरु बि लतीफ़ खां सगारो न थियो। ऐं इन करे न त सिंधी आहे, ऐं इन्हनि सभिनी अदब जो शागिर्द इंतिहाई ज़िम्मेदारी सां ॻाल्हि कयो। इन्हनि सभिनी शाइरनि वटि जीअं वठो त इन वटि कंहिं वटि बि इहा शइ न आहे। ऐं अचां थो लतीफ़ जी जेका ॿी ख़ूबी आहे ॿोली खां पोइ, त लतीफ़ ॿोली एतिरी अहम आहे ऐं इन ई ॿोली जे लाइ रूस जे हिकिड़े ॿिए राइटर लिखियो हुयो, हुनजो नावल आहे मेरा दागिस्तान। मुंहिंजो लिखारी आहे जेको न रसूल अहमदा तौफ़। सोची आउं यूरोप घुमणु वियुसि, घुमंदे घुमंदे हिकिड़े माण्हू मूंखे हुते मिलियो, हुन मूंखे दावत ॾिनी, चई यार आउं बि दागिस्तान जो आहियां, असल रूस जो आहियां, पर पोइ अलाए केतिरा साल 20-25 साल पहिरीं हिते आयो साईं, हिते ई अची रहियो आहियां, हाणे हिते ई शादी कई, हिते ई बचा आहिनि, पर तूं वापसि रूस वञी थो, मुंहिंजे ॻोठु वञी करे मुंहिंजे ॻोठ वारनि खे ॿुधाइजे त आउं ज़िंदा सलामत आहियां। त हमज़ा तौफ़ चवे थो, चए थो आउं हुनजो एड्रेस वरिती, वापसि जॾहिं रूस आयुसि त हुतां त वरी दागिस्तान वियुसि, उन ॻोठ जी एड्रेस ते वञी करे उन्हनि मां उन ॻोठ ते पहुतसि ऐं मुंहिंजो यार तव्हांजे फलाणे नाले जो माण्हू हुयो, हुनजो हा हेतिरा साल पहिरीं उहो वियो हलियो आहे, चई उनजो हिकिड़ो तव्हां वटि पैगाम खणी आयो, हुनजो को वारिस हुजे हुनखे वठी अचो। त चयो त हुनजा वारिस आहिनि, पर हुनजी माउ बि हयाती आहे। चई हुन माउ खे वठी आया ऐं चई विहारियूं ऐं चई मूं हुनखे ॿुधायो त तव्हांजो पुटु मरी न आहे वियो, हू ज़िंदा आहे, हुन ते शादी कई आहे, हुनजो औलाद आहिनि। चई पहिरियों हुन मूंखां इहो सुवालु कयो त हुनजा जेके पुट आहिनि औलाद आहिनि उहे हुते ॿोली कहिड़ी ॻाल्हाइनि था, त चई उहे हुते पंहिंजी हुन मुल्क जी जेका अंग्रेज़ी ॿोली आहे उहा ॻाल्हाइनि था। त चई उहा जेका माउ हुई उन फ़ौरन जेका चादर पंहिंजे मुंहं ते छिके छॾी, छो जो दागिस्तान में इहो रवाजु हूंदो हुयो, जॾहिं माउ खे ॿुधायो वञे त तुंहिंजो पुटु मरी वियो आहे त माउ फ़ौरन पंहिंजे जेको चहिरे ते चादर छिके छॾी, जंहिंजे करे ॿोली न आहे तुंहिंजे लाइ। पहिरियों ॿोलियूं एतिरियूं अहम हूंदियूं आहिनि। हीअ जेके ॾींहं हूंदा आहिनि, असां पंहिंजे सॼे कल्चर जूं सुठायूं सम्झूं ऐं पंहिंजी उनजे लाइ वेही करे प्लैनिंग कयूं, असां पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ हिकमत अमली कयूं। हीअ असांजी कल्चर जी जेके ॾियारानी हिकिड़ी ईद आहे। असां ॾिसूं त असांजे वॾनि खां कहिड़ियूं ग़लतियूं थियूं आहिनि, उन ग़लतियुनि जी रोशनी में असां पंहिंजी बहितर हिकमत अमली जोड़ियूं। त हिकिड़ो इहो बि आहे त कल्चर हिननि मीडिया वारनि चयो ॿोली बचायो, ॿियनि दोस्तनि चयो त मर्द ऐं औरत जो जेको फ़र्क़ु आहे इन खे ख़तमु करे हिकिड़े बराबरि मुआशिरो ठाहियो। सिंध टीवी जो जेको लोगो आहे उहो बि एतिरो ई वज़नाइतो आहे त असां पिटाकल माना जेको मर्द ज़ात मुआशिरो आहे उन मां निकिरी करे असांखे हाणे मूं तव्हां ॿुधायो त जेतिरा बि जेके शाइर आहिनि कंहिं वटि बि औरत जो किरदारु कोन्हे। रूमी चवनि था त लतीफ़ जो उस्तादु आहे, पर रूमी वटि औरत जो हिकिड़ो बि किरदारु कोन्हे। हाफ़िज़ वटि औरत जो हिकिड़ो बि किरदारु कोन थो थिए। फिरदौसी रुगो हिकिड़ी औरत तहमीना ठाही आहे, उनखे बि जेको उनजे करे जेको न रुस्तम ऐं सौराब जे हवाले करे छॾियो ऐं उन जॻह ते वेही करे लतीफ़ तव्हांजे अॻियां ससुई सुहिणी मारी छा किरदारु ठाहियो। अमी सिंध वासियो, लतीफ़ जी उन औरत किरदार जी पाण सभिनी खे इज़त करणी आहे। उहा इज़त कीअं थी सघे? उहा इज़त हीअं थी सघे त पाण जे मुल्क में वेठा आहियूं, इन में जेकॾहिं 100 माण्हू खणंदा त 49 जेके न मर्द आहिनि, 51 औरतूं आहिनि। 49 मर्द ऐं 51 औरतूं, ऐं पाण पंहिंजी 51 औरतुनि खे घर जे अंदरि विहारे ऐं पाण चऊं था त असीं तरक़ी कंदासीं ऐं अॻियां वधंदासीं। इहा सरासर ग़लति ऐं बेवाजिबी आहे। इन जे लाइ ॿियो जेको अहम अॼु पैगाम हूंदो उहो इहो हूंदो त असां पंहिंजी नियाणियुनि जी तालीम खे फ़रोग़ करियूं, पर उनजे लाइ सिंध में उहो कल्चर बि हुजे त जेकॾहिं असांजी नियाणी कंहिं घटी मां गुज़रे त उहा एतिरी परेशान न हुजे। उनजे लाइ मूं तव्हांखे उहो जेको मिसाल त इन ई खां अलावा जेको आहे त हाणे चवनि था त सिंध शाद खपे। सिंध शाद कॾहिं थींदी? सिंध शाद तव्हां पुछो था त सिंध शाद कॾहिं थींदी? सिंध शाद तॾहिं थींदी जॾहिं हिन सिंध जो हिकु हिकु माण्हू पंहिंजे वोट जो इस्तेमालु इलाही सोचे सम्झी कंदो। तव्हां पुछो था त सिंध शाद कॾहिं थींदी? सिंध शाद तॾहिं थींदी जॾहिं मुंहिंजा नौजवान ॿार कंहिं बि नशे पान गुटके जे वर चढ़ियल न हूंदा। सिंध शाद तॾहिं थींदी जॾहिं सिंध जूं सभई तालीमी असबाब असांजे बचनि जे हवाले हूंदा। सिंध शाद ऐं आबाद तॾहिं थींदी जॾहिं असांजा सभई वसाइल, असांजा सभु ज़रिया असांजे क़ौम जे माण्हुनि जे इस्राफ़ियुनि जे इस्तेमाल जे लाइ मौजूदु। सिंध शाद ऐं आबाद तॾहिं थींदी जॾहिं असांजे टिकनि मंझां न रुगो लतीफ़ जी शाइरी हूंदी, पर उन जे अंदरि दुनिया जे ॿियनि बि साइंसी ऐं जदीद उलूमनि जी चिमकाट बि ईंदी। सिंध तव्हांजी शाद तॾहिं थींदी जॾहिं तव्हांजी अजरक जी फुलड़ियुनि में न रुगो उहे हिते जी सिंध जा रंग शामिल हुजनि, पर जदीद तालीम जा उनमें जेको न उहे सभु असबाब शामिल हुजनि। अहिड़ी तरीक़े सां असां हिकिड़ी बहितर सिंध खे अॾे सघूं। सो
मुंहिंजो त तव्हां सभिनी लाइ इहो ई हिकिड़ो निमाणो अर्ज़ु हुयो त अचो गॾिजी करे पाण पंहिंजी हिकु बहितर मुस्तक़बिल खे ठाहियूं, तालीम खे फ़रोग़ ॾियूं ऐं सिंध में जेके झगड़ा आहिनि, अनाज जेका आहे इनखे ख़तमु कयूं। छो जो लतीफ़ तव्हांखे इहो सेखारियो आहे त उहो झिणकिन तूं झिको थी। तव्हां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि तव्हां हिकिड़े माण्हू खे धकड़ी मारे छॾींदा आहियो, तव्हां सम्झो था तव्हां वॾो को दिलेर आहे। इहा दिलेरी न आहे, दिलेरी बर्दाश्त। आख़िर में आउं लतीफ़ जे हिन बैत सां पंहिंजी तकरीर ख़तमु कंदुसि, छो जो लतीफ़ तव्हांजो सुंहों बि आहे। लतीफ़ तव्हांखे आगाह बि करे वियो हुयो त हिन वक़्तु जेको लतीफ़ तव्हांखे ॿुधाए पियो, जेका मौजूदा सूरत हाल आहे, उहा लतीफ़ एतिरा 300 साल पहिरीं चई वियो आहे त उठ वेरी ओठार वेरी वेरी थियणम दे। मिठा तव्हांजा उठ वेरी अथव, तव्हांजा ओठार बि वेरी अथव। ऐं जेके तव्हां ॾेर करे रिश्तेदारियूं कयूं न, उहे बि तव्हां सां वफ़ा न कई। उठ वेरी ओठार वेरी वेरी थियणम देर, चौथों वेरी हवा थी जे लेटा पुनू पेर। अॼु नंढड़ो बालक वेठो आहे, इहे ॾाढो परेशान आहे त आउं छा कंदुसि, को ॾस पतो कोन्हे, को गस न। चौथों वेरी हवा थी जे लेटा पुनू पेर, पंजो वेरी सिज थियो जे ओली कई आहे। असीं सभु आरज़ू मंद आहियूं त सिंध तां इनकारी राति जी तवील ख़तमु थी। छहों वेरी छपर थियो जे सवा न कयां सेर, सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी वेर, उन ई वाहिरे जी वेर। वाहिर छा हूंदी आहे? वाहिर इहा हूंदी आहे, डॉक्टर यूसुफ जॾहिं तव्हां परेशान हुजो ऐं तव्हां चओ यार साईं तो फिर मुंहिंजी वाहिर करे, मुंहिंजा पंहिंजा मुंहिंजी मालिकी करे। ऐं अॼु हिन वक़्तु सिंध खे शदीद वाहिर जी ज़रूरत आहे। ही उहा वेर आहे, उहा घड़ी आहे, उहो टाइम। पर उन ई वाहिर जी वेर ऐं शुलूं करिया छपरे पाण उबाड़ कायूं। पर इन मां मतिलबु इहो न आहे, मूं तव्हांखे इहो जेके बि हक़ीक़तूं ॿुधायूं इन मां मतिलबु इहो न आहे त असांखे इन सॼी हालात जी सितमगरी में वेही करे मायूस थी वेंदो। तव्हां वटि तव्हांजा जेके बि असबाब आहिनि उन जो इस्तेमालु कयो, पंहिंजे नौजवाननि खे तालीम जे तरफ़ वठी वञो। ऐं जेका बि तालीम अथो, जहिड़ी बि अथो, पर इहा इंडियो पिच न चयो। आख़िर में वेंदे वेंदे ऐं हिते जे माण्हुनि खे हिकिड़ी ज़ाती तौर ते मुंहिंजो जेको ज़ाती मुशाहिदो आहे, उहा तव्हां सभिनी खे हथ ॿधी हिकिड़ी इल्तिजा करे थो वञा। तव्हां जे जॻह ते वेठा आहियो न, पोइ भले 100 साल लॻनि, 200 साल लॻनि, 300 साल लॻनि, पर हीअ जेका पट अथव न, इहे मुस्तक़बिल जूं एॾियूं हसीन बाज़ारूं अथव, तव्हां सोचे बि कोन था सघो। ही जेको बीच आहिनि, ही जेके समुंड जा किनारा आहिनि, इन्हनि ते एॾियूं ज़बरदस्त बाज़ारूं ठहिणियूं आहिनि जो तव्हां सोचे बि कोन था सघो। कुझु बि थी वञे, पंहिंजी मिटी न विकिणिजो, पंहिंजूं ज़मीनूं न विकिणिजो, भले पाणी बंदि थी वञे, भले खारियूं पियो हुजनि। इहो जुमिलो तव्हां पंहिंजे नसलनि सां ज़रूरु शेयर कजो त हिकिड़ो चरियो माण्हू चांडियो आयो हुयो कढण जो, पर ही ज़मीनूं तव्हांखे हिकिड़े ज़माने में वरी बि मोकिली। ऐं उन ॾींहुं कंहिं बि मुंहिंजे मुहाणे भाउ खे राति जो 6 काठो या 8 काठो रछ ॿधी करे दुआ कोन घुरणी पवंदी त अॼु 4 पखी लॻनि त सुबुह जो बचनि जा पेट। अचो त हिकिड़ी बहितर मुस्तक़बिल जी आरज़ू करियो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। सुतल माण्हू खे वरी ॿीहर जगायो। तो हक़ असांजा हड़प कया है, ज़ालिम ज़ोर वॾेरा, तो पापी बंजी पाप कया है, फोरू चोर लुटेरा। तो हक़ असांजा हड़प कया है, ज़ालिम ज़ोर वॾेरा, तो पापी बंजी पाप कया है, फोरू चोर लुटेरा। के वण जे हेठां राति कचींदे कारे कोली खाधो, कित कोडर हणदे यार गलीअ में हारी गिरयल वांदो। सारो ॾींहुं सिर ते तगारी, शाम जो 100 रुपया आंदो, अंग ढके या पेट भरे या बारे चुल में टांडरो। तो कातिल बंजी कोस कया है, जाबर शेज़ोर वॾेरा, तो पापी बंजी पाप कया है, फोरू चोर लुटेरा। तो पापी तुंहिंजो पाणी विकियो गॾु कयो, तो केॾो माल फंद मिड़नि खे ॾेई फेरो चोर हलाए पंहिंजी चाल। क़ौम जे पैसे ते पढ़ाई छोरो, ॿाहिरि राई पंहिंजी ज़ाल। इजो वक़्तु त तुंहिंजो पूरो कंदासीं, मस्तीअ में मगरूर वॾेरा, तो पापी बंजी पाप कया है, फोरू चोर लुटेरा। तो धाड़ा हणाए धारी नथा, ही सिंध असांजी लुटाई आहे। तो धाड़ा हणाए धारी नथा, ही सिंध असांजी लुटाई आहे। हा वागू विकणी तेल ऐं गैसूं ज़मीन सारी खोटाई आहे। भेल करा तिन भाग्यनि जी, तो रेज़न ॾाढी पिटाई आहे। वेर रखी तिन वांगियड़नि सां, हा वेर रखी तिन वांगियड़नि सां, रेज़न ॾाढी पिटाई आहे। चे चरियो हर हिकु जा तो को हिसाब थींदो, हा यूनस जाॻिया अथई सभु सूर वॾेरा।
चरियो हर एक जातो का हिसाब थींदो हा यूनस जाग्या थई सब सूर वडेरा तो पापी भंजी पाप कया है भोरू जोर डेरा न कानून कोई न सरकार आहे असां वटि त अहिड़ी अंधूकार आहे लते से जे घरनि जा खजंता के लाशा चवण सच के चवण गार आहे न कानून कोई न सरकार आहे असां वटि त अहिड़ी अंधूकार आहे हा असां वटि त अहिड़ी अंधूकार आहे वॾी महिरबानी अस्सलाम ॾिठी ॾियारी साम्हूं जन सिड़ संभाया विझो वर वंझ खे रोए वणजारी मारींदम मारी प्रह सूर प्रेम इंतहाई क़ाबिल एहतराम हिन पिंडार जा हिन महफ़िल जा मोर असांजा मोअज़िज़ साईं अब्दुल्ला मल्लाह साहिब देश लाइ दूल्हे दो दिलासो देश लाइ दूल्हे दो दिलासो जंहिंजे असीं अंगण ते वेठा आहियूं ऐं सकाफ़ती शाम आहे कुझु मूं कोशिशि कई आहे त उन ते मूं कुझु लिखियो आहे बि असांजी सकाफ़ती शाम जेकॾहिं तव्हांखे ॾुखियो न लॻे त लिखियो त मूं 7 मिसराऊं पाण तव्हांखे 2 टे ॿुधायां थो तव्हांजी महिरबानी थींदी अॼु ॾींहुं सकाफ़त जे अॼु ॾींहुं सकाफ़त जे त ॾिसो कीअं मारवड़ा मुर्कनि पिया गाढ़ी अजरक अछियनि फुलड़ियनि ऐं टोपियनि हीरा जरकनि पिया अॼु ॾींहुं सकाफ़त जे त ॾिसो कीअं मारवड़ा मुर्कनि पिया कीअं पिया लॻनि हे सुहिणा सिंधी कीअं पिया लॻनि हे सुहिणा सिंधी अॼु पायो पटका बोसकी सोना सिंग सारियुनि संदा ॼण लाड़ में लुड़कनि पिया गाढ़ी अजरक अछियनि फुलड़ियनि ऐं टोपियनि हीरा जरकनि पिया दिलेर दोदा जवान जोधा हे नीगर नंढा पोढ़ा पक्का धरतीअ ते ॾिस दोदन जा धड़ धूड़ में धड़कन पिया अॼु ॾींहुं सकाफ़त जे त ॾिसो कीअं मारवड़ा मुर्कनि पिया नऊं नियापो न्यापो मिलियो न सिंध जो धारिया कढो धरतीअ मां न्यापो मिलियो न सिंध जो न धारिया हुजनि धरतीअ ते पोइ बि परावा पलीत हीणा हिसियो हिणकनि पिया अॼु ॾींहुं सकाफ़त जे ॾिसो कीअं मारवड़ा मुर्कनि पिया गाढ़ी अजरक अछियनि फुलड़ियनि ऐं टोपियनि हीरा जरकनि पिया बस हाणे छाट कंदासीं टाइम थोरो को मेंधरा मशाल खणो को मेंधरा मशाल खणो सिंध जे सुजागीअ जो आरिफ़ को मेंधरा मशाल खणो सिंध जे सुजागीअ जो आरिफ़ सभई ज़ख़म ज़ोर थींदा वञनि लूण फटनि ते बुरकनि पिया अॼु ॾींहुं सकाफ़त जे भाई साहब के तो स्टेज ते अचनि ऐं दावत ख़िताब पेश कनि इश्क असां वटि आराई जीअं आयो झोल भरे कोई कीअं करे इश्क असां वटि आराई जीअं आयो झोल भरे कोई कीअं करे नेठा नेण पिरीअ जा ईअं जीअं ऋण में रात ठरे कोई कीअं करे प्रोग्राम जा मेहमान ख़ास मुंहिंजा साईं
साईं अब्दुल्ला मला साहब, साईं तुफेल चांडी साहब, भाउ अमीर महेंद्रो, हिन शानदार तकरीब जा मुंतज़मीन साईं सैयद अकबर शाह, रमज़ान महेंद्रो साहब, डॉक्टर यूसुफ खासकेली साहब, फाजिल मोहम्मद बश्क, मूसा गडायल अयाज निमण दिलबर शाह, सिंध जे निहायती हाकारे हुक्मरान शहीद दोदे सुमरे जे अंगण में गद थियल मुंहिंजा साथी, मुंहिंजा भाइरो, मादरे वतन सिंध जा वारसो हक मौजूद जिए सिंधु देश जी साईं जीम सही सच पुछो त मूंखे प्रोग्राम में देर सां अचण ते निहायती अफ़सोस थियो त हेॾी वॾी शानदार तकरीब में आऊं साईं अब्दुल्ला मल्ला, अमीर महेंद्रे ऐं ॿियनि दोस्तनि जे ख़्यालनि ॿुधण खां रहिजी वियसि। मूंखे हिन ॻाल्हि जो ॾुख आहे, पर कॾहिं कॾहिं किन हादसनि ऐं हालतुनि जे करे वक़्तु जेको आहे उहो पंहिंजे रस में न रहंदो आहे। सो उन जे लाइ ऐं मुंतज़मीन खां अॻुवाट माज़रत करे चुको आहियां, पर हिन माहौल में ऐं हिन इलाइक़े में जिते हाणे बि ईंदे ईंदे रोड जी नाक़स हालत ते मूंखे अफ़सोस थी रहियो त जॾहिं पाड़ेसरी असांजो मुल्क जंहिंजो नालो वठण बि हिन मुल्क जे अंदरि वॾो मसइलो आहे, उन जी सरहदी इलाइक़ो आहे असांजो, उते पाणीअ खां वठी सियाहत ताईं ऐं सफ़र जूं समूरियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। तारीख़ी माग मकान हुजनि, असांजे ई सिंध जो तारीख़ी हिसो रहियो आहे, पर उतां जे माण्हुनि खे हाणे उठनि ते या भगल टुटल हिन रोडनि ते सफ़र करणो पवंदो पवे, छो जो हिकिड़ी आज़ाद ऐं बावकार मुल्क क़ौम जो मुल्क आहे। असां अॼु बि पंहिंजे शहीदनि ते या पंहिंजी तारीख़ी जायुनि ते, मागनि मकाननि ते निहायती हिकिड़ी अहिड़ी ॾुखी सूरत हाल मां गुज़री पहुचूं था जो पहुचंदे पहुचंदे हिकु त वक़्तु घणो ज़ाया थी थो वञे, मुंतज़मीन खे बि परेशानी जो मोह ॾिसणो थो पवे, ऐं गॾोगॾु जेको आहे उहो आयल महिमाननि खे बि मुश्किल मां गुज़रणो थो पवे। बहरहाल अकबर शाह खे, प्रेस क्लब सीराणी जे दोस्तनि खे शाबाश ऐं दाद ॾियां थो, जिन सकाफ़त ते पंहिंजे हिन ॾियारे जी निस्बत सां हीअ शानदार क़िस्म जी कचहरी मचाई ऐं पाण दोदे सुमरे जे अहाते में बीठा आहियूं। हिकिड़ो दोदे सुमरे जा रवायती ॾियारा ऐं मेला थींदा आहिनि जिन में बंदि दायरे जे अंदरि गुफ़्तगू करण ते मजबूर माण्हू खे कयो वेंदो आहे, पर तव्हां हक़ीक़ी माना में हितां जे शऊर खे गॾु करे सिंध जी सकाफ़त सां, सिंध जी तारीख़ सां, सिंध जे तहज़ीब ऐं तमदुन सां मोहबत करण जी ऐं इज़हार जी आज़ादी जो बहितरीन हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया कयो, जिते मूं साईं तुफ़ेल जी आख़िरी तक़रीर पई ॿुधी ऐं जेके साईं मुफ़ीद क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं उहे तव्हां ऐं असां सभिनी जे लाइ रोशन राह आहे। मुंहिंजा साईं, सकाफ़त का बीठल शइ न आहे, सकाफ़त वहंदड़ दरिया आहे, उन में ज़माने सां गॾु गॾु तब्दीलियूं अचनि थियूं, नयूं नयूं शयूं उन में एड थियनि थियूं, हिकिड़ियूं शयूं पंहिंजो वक़्तु पूरो करे वञनि थियूं, वरी ॿियूं शयूं उन में दाख़िल थियनि थियूं। सिंध जी सकाफ़त बि ईअं सदियुनि खां वठी पंहिंजो हिकिड़ो सफ़र जेको आहे उहो तय कंदी रही, उन में हेठायूं मथायूं ईंदियूं रहियूं आहिनि, लायूं चाढ़ियूं ईंदियूं रहियूं आहिनि, पर गुज़िरियल हिकु ॾहाके में सिंधी सकाफ़त में जेका तब्दीली आई आहे उहा इंतिहाई जेको आहे मुस्बत ॻाल्हि। असांजे माण्हुनि पंहिंजी सकाफ़त सां हिकिड़ी नऊं पंहिंजो जेको आहे उहो तालुक़ कयो। ईअं त सिंध जी सकाफ़त हज़ारे सालनि ते ॿधल ऐं उहा हमेशह मुहज़ब रवायतुनि जी अमीन रही। सिंधी सकाफ़त जा सिंधी कल्चर जा जेके तरकीबी अंसर ऐं जुज़ा रहिया आहिनि